नाज़िर तंगवाणी जे ॻोठ मोहम्मद हयात खोसो जे रवाज़ी शागिर्द शहबाज़ नज़ीर खोसो जी आज़ादी लाइ खोसा बरादरी सिविल सोसाइटी तरफ़ां एहतजाजी रैली कढी वई। रवायत पेश आहे हुसैन मलिक जी रिपोर्ट। बिल्कुल 4 ॾींहं अॻु हैदराबाद खां पंहिंजे ॻोठ तरफ़ ईंदे डॉक्टर शहबाज़ नज़ीर खोसो जेको रस्ते मां खंभे गुम थी वियो। अॼु खोसा बरादरी सिविल सोसाइटी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। बस स्टैंड ते धरणो अचो संदसि वारसनि सां सिविल सोसाइटी ऐं खोसा बरादरी सां ॻाल्हि ॿोल कयूं। उन्हनि जो वधीक छा मौक़िफ़ आहे? डॉक्टर शहबाज़ नज़ीर खोसो साहब हिकु उस्ताद जो फर्ज़ंद ऐं पाण फाइनल ईयर जो स्टूडेंट आहे MBBS। ॾिसो सम्झ में नथो अचे 4 ॾींहंनि खां हुनखे तव्हां क़ैद छो रखियो आहे। जेकॾहिं का बि एलिगेशन हुजे त तव्हांजे पंहिंजे कानून मुताबिक़ उनखे 24 कलाकनि में जेको आहे ज़ाहिर करे उनखे कोर्टुनि में पेश कयो। का बि एलिगेशन हुजे ईअं न आहे। असां खोसा कम्यूनिटी मोज़िज़ कम्यूनिटी आहे। उन जो वालिद साहब उस्ताद आहे। पंहिंजे ई कानून खे जेको आहे थॾे करे बलोचिस्तान जहिड़ियूं खुदारा हालतूं न बणायो। जेकॾहिं डॉक्टर जी का बि एक्टिविटी आहे जल्द ज़ाहिर करे उन ते जेका बि एलिगेशन हुजे उहो पेश करे जेका हिननि जे वारसनि में ऐं असांजे शहरनि में पखिड़ियल बेचैनी आहे उहा ख़तमु कई वञे। सिंध हुकूमत खां मरकज़ हुकूमत खां असांजो इहो मुतालबो आहे त अगरि असांजे ॿार में का कसूर आहे त ऑनरेबल कोर्टूं मौजूदु आहिनि, उते मौजूदु आहिनि ऐं उन्हनि में तव्हां पेश कयो। हिते रियासत जे अंदरि रियासत न ठाहियो। खुदारा वालिदैन जी परेशानी ख़तमु कयो। अॼु चौथों ॾींहुं आहे, राति ॾींहुं जेका आहे उन्हनि जे पढ़ियल लिखियल टीचर्स जे घर में कोहराम मतल आहे ऐं 4 ॾींहं खां वठी परेशान आहियूं। असांखे को बि खुरो नथो पए त का हिनखे प्राइवेट मानी खणी वियो या को छा खणी वियो आहे। असां चऊं था त गवर्नमेंट ऑफ सिंध तहरक वठे ऐं डॉक्टर खे जेको आहे त आज़ादु कयो वञे। 14 नवंबर खां कराची खां वापसी ईंदे पंहिंजे घर ॾांहुं लाड़काने ऐं दादू जे रोड खां पुलिस जे मौजूदगी में जेको आहे नामालूम अफ़राद जेको आहे उहे असांजे डॉक्टर शहबाज़ खोसे खे गिरफ़्तार करे खणी हलिया विया ऐं अॼु 5-6 ॾींहं आहे त डॉक्टर शहबाज़ जो को पतो ई कोन्हे। त असीं इहो मुतालबो था कयूं त डॉक्टर शहबाज़ हिकु फाइनल ईयर जो स्टूडेंट आहे जेको निहायत ई टैलेंटेड शागिर्द आहे। उन खे छॾंदो पंहिंजे अस्पताल में कमु करे, न कि हुननि जे जेलनि लाइ जेको आहे उहो आज़ादु आहे, पर उन खे छॾंदो हू जेको आहे पंहिंजे अस्पताल में कमु करे ऐं उन्हनि जे घर वारनि जे जेका आहे बेचैनी खे ख़तमु कई वञे। असांजो मुतालबो वधि में वधि इहो आहे त असांजो नौजवान डॉक्टर शहबाज़ नज़ीर खे जल्द मां जल्द बाज़ियाब कयो वञे। अगरचे उनजो को कसूर आहे उहो कोर्टूं तव्हांजूं खुलियल आहिनि, तव्हां उते पेश कयो। जीअं असां उन कोर्टनि खे मुंहुं ॾींदासीं। हीअ जेका बेचैनी आहे वालिदैन में मुसलसल 4 ॾींहंनि खां बिल्कुलु वालिदैन परेशान आहिनि ऐं बीमार थी चुका आहिनि। पंहिंजे बचिड़े लाइ रोई रोई अम्मा परेशान आहे। हिकु HST टीचर आहे, उनजो वालिद साहब परेशान आहे। उहो HST टीचर आहे, 17 ग्रेड जा टीचर। उन्हनि जा ॿार डॉक्टरी लाइ वियल आहिनि, पढ़ण लाइ वियल आहिनि, मोटी घर था अचनि। उनखे रस्ते में खंभे गुम थो कयो वञे, उन लाइ उहे सभु परेशान आहिनि। असां गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खे अपील था कयूं फौरन डॉक्टर शहबाज़ नज़ीर खे आज़ादु कयो वञे। ॾिसो हीअ जेको एहतजाज आहे, जेको गॾु थियण आहे माण्हुनि जो, इहो हिकिड़ो ख़ुदि चमाट आहे रियासत ते, ख़ुदि चमाट आहे अदलिया ते। उहे कमु नथा कनि, न त माण्हू ईअं खंभे करे बग़ैर कंहिं ॾोह सवाब जे माण्हू खे खंभे तव्हां घर वारनि खे परेशान कयो। तव्हां ख़ुदि हिकिड़ो समाज जेको आहे, ख़ुदि घर वारो न, हिकिड़ो समाज जेको आहे डिस्टर्ब थो थिए। जेकॾहिं को शऊरवंद माण्हू खजी खंभे जेको आहे उनखे गुम था कनि त हिकिड़ो समाज जेको आहे न उहो डिस्टर्ब थो थिए। ऐं जेके जिन माण्हुनि कमु कयो आहे यूनान खां वठी जेके पुराणी तारीख़ ॻोल्हियूं, उन हिकिड़ो इंसानी मुआशिरो ठातो आहे, उन में हिकिड़ा कानून ठाता आहिनि, उन में हिकिड़ो आइन आहे। असांजे पाकिस्तान जे आइन 9 ऐं 10 में इहो हिकिड़ो पासदारी थियल आहे त माण्हू खे जीअण जो हिकिड़ो गस ॾियो। सर असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त तालीम दोस्त जेको डॉक्टर आहे शहबाज़ नज़ीर खोसो गुज़िरियल 4 ॾींहंनि खां थी करे उहो लापता आहे। उनजो लापता थियणु हिकु अदलिया जे लाइ बि सवलिया निशान आहे, कानून लागू कंदड़ जेके इदारा आहिनि उन्हनि जे लाइ बि सवलिया निशान आहे। हिकिड़ो इल्मु दोस्त माण्हू, शऊर रखंदड़ माण्हू जेको डॉक्टर शोबे सां वाबस्ता आहे, उनखे 4 ॾींहंनि खां थी करे धाड़ियलनि वांगुरु खंभे गुम करणु, मां त सम्झां थो त हीअ खुलियल दहशतगर्दी आहे। पहिरियों ॻाल्हि इहा आहे त हीअ खोसा बिरादरी जो एहतजाज कोन्हे को, हीअ सॼे शऊर जो जेको आहे उहो एहतजाज आहे। हीअ तंगवानी जे माण्हुनि जो एहतजाज आहे। हीअ पंहिंजे नौजवान जी मालिकी जो एहतजाज आहे। तव्हां ॾिसो त पाकिस्तान जे अंदरि जेको कानूनी रिट आहे उहो इंतिहाई कमज़ोर थी चुको आहे। हितां जो आइन, हितां जो आर्टिकल माण्हुनि खे घुमण फिरण ऐं ज़िंदगी गुज़ारण जी आज़ादी पियो ॾे। असीं उन कानून जी बालादस्ती जी ॻाल्हि कयूं था पिया। टीम सां गॾु अता हुसैन मलिक, मेहरान TV, तंगवाणी।